ڪرمپور में वैगरो पाकिस्तान टीपो انقلاب سارين जे ॿिज जी ڪمپني पारां इलाइक़े जे आबादगारन जे मान में हिकु शानदार लंच प्रोग्राम जो इनेकाद कयो वियो। प्रोग्राम जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां कई वई। उस्ताद गुलाम रब्बानी निंदवाणी सआदत हासिल कई। TTM ज़ुल्फ़कार अली खोसो प्रोग्राम जी कंपेयरिंग जा फ़राइज़ अंजाम ॾिना। AZM नजीबुल्लाह सरकी प्रोग्राम में आयल महिमाननि खे आजियाणो पिणु ॾिनो। RSM गुलाम सरवर मज़ारी ऐं GM प्रसिंध डॉक्टर मोहम्मद मिठल बाजकाणी कंपनी जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे सारिन जे ॿिजनि ऐं ज़रई दवाउनि जे फ़ाइदनि ते आयल आबादगारन खे तफ़सीली लेक्चर पिणु पेश कयो। ॿिज जे वक़्त सिर पोखाई ज़रई दवाउनि जे सही इस्तेमाल बाबति आबादगारन खे मुफ़ीद मशवरा पिणु ॾिना। फील्ड ऑफिसर क़रमपुर नसीबुल्लाह बिजाराणी प्रोग्राम जे इंतज़ामनि जा फ़राइज़ अंजाम पिणु ॾिना। सिंध जी क़दीम रवायात मूजिबि प्रोग्राम जे महिमान ख़ासि ऐं इलाइक़े जे आम आबादगारन खे सिंध जी सूखड़ी अदरक जा तोहफ़ा पेश कया विया। प्रोग्राम में इलाइक़े जे आबादगारन हारिन शहरिन इलाइक़े वासिन क़रमपुर जे सहाफ़िन वॾी तइदाद में शिरकत कई। प्रोग्राम जी पुॼाणी ते प्रोग्राम इंतज़ामिया पारां आयल महिमाननि खे पुरतकल्लुफ़ लंच पिणु करायो वियो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाराणी JTN न्यूज़ क़रमपुर।